थिंकिंग एंड आवर बॉडी असांजा ख़्याल असांजे जिस्म ते कीअं असर कनि था पिया। असां ॿियनि वीडियोज़ में ॾिठो आहे त जीअं असां सोचींदा आहियूं असांजो मूड ओढ़ो थी वेंदो आहे, असांजी हलत चल ओड़ी हूंदी आहे। त न सिर्फ़ु असांजो मूड ऐं असांजी हलत चल चेंज थी वेंदी आहे सोचनि जे करे, दरअसल असांजी जिस्म में वॾियूं चेंजिस अची वेंदियूं आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते अगरि असां कंहिं असांखे ॿुधायो हुजे त भई तूं राति जो वञे थो हिन पाड़े मां वेंदे, हिते ॾाढा फोरू माण्हू बीठा हूंदा आहिनि, थोरो ख़्यालु सां वञिजांइ, ऐं ॾाढो ऊंदहि बि हूंदी आहे उते। पोइ जॾहिं तव्हां ॾिसो असां हुन पाड़े मां गुज़रंदासीं वेंदासीं त पहिरियों ई असांजे ज़हन में सोचूं हलंदियूं त हीउ जेको आहे ख़तरे जी जॻह आहे। त तव्हां ॾिठो हूंदो उन वक़्तु दिलि तेज़ी सां धड़कंदी, कंहिं माण्हू तेज़ीअ सां साह खणंदा आहिनि, कंहिंखे हथनि पेरनि में पसीनो अची वेंदो आहे। अगरि उन वक़्तु तव्हां हुनजो ब्लड प्रेशर चेक कयो त हुनजो ब्लड प्रेशर तमामु वधी वेंदो आहे, ऐं कंहिंजे हथनि में ॾकणी पैदा थींदी आहे, कंहिंजे जेको आहे जान में साह छॾाए वेंदो आहे, ऐं ख़ासि तौरु अगरि कोई अचानक आवाज़ु ॿुधण में अचे, को माण्हू नज़र अची वञे त छिरकिजी वेंदा आहिनि, चौंकिजी वेंदा आहिनि। हाणे ॾिसो त सोचनि जो केतिरो अमल दख़ल आहे, न सिर्फ़ु मूड ते पर जिस्मानी जेके बि अमल आहिनि असांजा उन्हनि ते अमल दख़ल आहे। ऐं उन वक़्तु इहे साइंस ॾिठो आहे, अगरि चेक कबो आहे ब्लड प्रेशर, दिलि जी धड़कन चेक कबी आहे त उहा वधीक हूंदी आहे। इन जे करे कॾहिं कॾहिं त इन्हनि ख़्यालनि जो जेको आहे काफ़ी तरीक़े सां फ़ाइदो बि वरितो वेंदो आहे। हे त हुया जेके डिॼाइण वारा ख़्याल, पर जेकॾहिं कंहिंखे अहिड़ा ख़्याल ॾिजनि त मिसाल जे तौरु हीअ गोरी तव्हांखे ॾियूं था पिया, या खाईंदव तव्हांजी तबियत में बहितरी अची वेंदी। त साइंस ॾिठो आहे त काफ़ी माण्हुनि खे अगरि ईअं ॿुधाइबो आहे त उन्हनि खे तणे उन गोरीअ में कुझु न हुजे, छड़ो खंडु पियल हुजे, ॾिसंदो उन्हनि खे फ़ाइदो अची वेंदो आहे, उनजी बीमारी बहितर थी वेंदी आहे। इनखे असां चवंदा आहियूं प्लेसिबो इफेक्ट, माना सिर्फ़ु सजेशन सां, सिर्फ़ु सोचनि सां उनखे ॿुधायोसीं त तूं ठीकु थी वेंदे ऐं उहो ठीकु थी वेंदा। तव्हां ॾिठो हूंदो कि अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे वॾी पोइ लॻी हुजे, माण्हू हुन ॾे वेंदो का तकलीफ़ खणी, त काफ़ी माण्हू वेंदा, छड़ो मुंहुं ॾिसंदा हुनजो ठीकु थी वेंदा। हाणे ॻाल्हि ईअं आहे त उनजो ज़हन में ई रखी वेंदा त मां हिन माण्हू सां मिलंदुसि, ठीकु थी वेंदुसि। को डॉक्टर हूंदो जंहिंजो इहो हूंदो त भई हिते हिन सां सभु माण्हू ठीकु था थियनि, त माण्हू जेकॾहिं ईंदा, कुझु माण्हू त ईअं ई ठीकु थी वेंदा त भई ज़हन में रखी वेंदा त हिते मां इलाजु मुंहिंजो ठीकु थींदो ऐं सही थी वेंदा। इनखे प्लेसिबो इफेक्ट चयो वेंदो आहे। 100 मां 30 माण्हू त ईअं ठीकु थी वेंदा आहिनि, इहो साइंस ॾिठो आहे। 30% माण्हू त सोचूं जेके आहिनि मुसबित सोचूं हूंदियूं उन जा फ़ाइदा पहुचंदा आहिनि, ऐं अगरि ॾुखायल सोचूं हूंदियूं, माण्हू अंदर में डिप्रेशन हूंदो, सैडनेस हूंदी, अंदर में जेको आहे स्ट्रेस लेवल हार्मोन्स जेके आहिनि सीक्रेट थींदा आहिनि, कार्टिज़ोल हार्मोन सीक्रेट थींदो आहे, ऐं उहे अंदरि वञी डैमेज कंदा आहिनि जिस्म खे। अॻिते हली माण्हुनि खे अगरि इहे तमामु मुस्तक़िल ऐं घणे अरसे ताईं स्ट्रेस लहे त दिलि जो दौरो बि थी सघंदो आहे माण्हुनि खे। उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे, इहो न त सिर्फ़ु सोचनि जे करे दिलि जो दौरो थींदो आहे, पर चवण जो मतिलबु इहो त सोचनि जो असांजे जिस्म ते वॾो अमल दख़ल आहे। उन जे करे जेको असांजो मेन जेको मुद्दो आहे त ख़ुशीअ ॾांहुं रस्तो, त ख़ुशीअ जे रस्ते ॻोल्हण में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजी सोचुनि खे परोड़ियूं, उन्हनि जो मुशाहिदो कयूं, कहिड़े क़िस्म जी सोचूं असांखे मुस्तक़िल ईंदियूं आहिनि। अक्सर मां कहिड़े तरीक़े सां सोचींदो आहियां, जॾहिं असां उनखे आइडेंटिफाई कंदासीं, सुञाणंदासीं उन्हनि खे, पोइ चेंज करण लाइ असां ॾिसंदासीं, जेके असां तरीक़ा ॿियनि वीडियोज़ में ॿुधाईंदासीं त कीअं उन्हनि खे चेंज कजे। उन तरीक़े सां जेको आहे माण्हू पोइ अॻिते हली ख़ुशि गुज़ारे सघे थो पियो। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, इनखे सब्सक्राइब कयो, ऐं घणे या घणो शेयर कयो, जीअं घणे या घणे माण्हुनि खे जेको आहे उनजो फ़ाइदो मिले। महिरबानी तव्हांजी।